नाज़रीन, सीता रोड जे गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में उस्तादनि बुनियादी सहूलतुनि जी खोट सबब ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। रिपोर्ट करे रहियो आहे राजा चन्ना। गवर्नमेंट गर्ल्स स्कूल सीता रोड के 1994 में तरक्की ॾेई हायर सेकेंडरी स्कूल त बणायो वियो, पर रुगो कागज़नि ताईं महदूद रहियो। 26 वरिया गुज़रण बावजूद भी शागिर्दनि खे कोई टीचर न मिली सघियो, न ई वरी क्लास हली सघिया। हज़ारे शागिर्दियाणियुनि मैट्रिक पास कर इंटरमीडिएट में दाख़िला वरिती, पर उहा दाख़िला सिर्फ़ कागज़ जो पन्नू साबित थी। हिन स्कूल जी हज़ारे शागिर्दियाणियुनि मैट्रिक पास कर इंटर में क्लास न हलण सबब पंहिंजा ख्वाब बोरा बोरा थींदे ॾिठा। ॿिए तरफ़ स्कूल में हिन वक़्तु 2 सब्जेक्ट स्पेशलिस्ट भर्ती थियल आहिनि, पर सियासी बहसनि ऐं कामड़नि सबब सुप्रीम कोर्ट जी बंदिश सबब डिटेलमेंट ते मोकिलियूं वयूं आहिनि। जॾहिं त अमलो त आहे ई कोन, पर न ई वही साइंस लैब आहे। सफ़ाई जो अमलो न हुजण करे शागिर्दियाणियुनि खे ॿाहिरां खणी क्लास रूम जी सफ़ाई पाण खे करणी पवे थी, जॾहिं त स्कूल में पीअण जे पाणी समेत ॿियूं समूरी बुनियादी सहूलतूं अणलभ आहिनि, जंहिंजे करे दर्सगाह मिसाली साबित न थी सघी। 94 का वठी अपग्रेड थियो आहे स्कूल, पर अॼु ताईं को एसएस को बि लेक्चरर हिते लेक्चरर त न एसएस जी पोस्ट आहे ऐं को बि हिते न आयो आहे। हिकिड़ा अचनि था वरी ट्रांसफर कराए हलिया था वञनि। बाक़ी नियाणियुनि जी तालीम तबाह थी थिए। असां ऐं कोर्स जे नाले ते तव्हां चओ था त असांखे फस्ट इंटर जो कोर्स न मिलंदो आहे, 10th ताईं मिलंदो आहे सिर्फ़ु कोर्स। काफ़ी दफ़ा असां चयो आहे आला अख़्तियारनि खे, पर ज़ाहिर आहे जॾहिं अमल थिए इन ॻाल्हि ते असांखे माना पढ़ाई में ॾाढो मसइलो थी पियो। असांजा उस्ताद बि कोन्हनि खे ऐं असांखे उस्तादनि जी ज़रूरत आहे, असां पढ़ी नथा सघूं, असांजी क्लास नथा हलनि, असांखे फस्ट इंटर जा किताब नथा मिलनि, असांखे ॾाढी मुश्किल थी थिए। असां घर में वेठा आहियूं, ईअं फालतू कम न कयूं था पिया। महिरबानी कई वञे ऐं असांखे उस्ताद ॾिया वञनि ऐं असांजो स्कूल क्लास जारी कई वञे, असां जीअं पढ़ूं। सुठी तालीम जी ज़रूरत आहे, असांखे टीचर्स ॾिनियूं वञनि त असांखे इहो ई चयो पियो वञे त तव्हां बॉइज़ स्कूल में वञो, ऐं असांखे इजाज़त न आहे। असांखे कंहिं नियाणियूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि खे इजाज़त नथी मिले, त असांखे पंहिंजे स्कूल में ई तालीम ॾिनी वञे। दुनिया सॼी दुनिया जेका बि आहे उहा नियाणियुनि जी तालीम ते ज़ोर ॾेई रही आहे। अॼुकल्ह जेके दुनिया जूं नियाणियूं आहिनि स्टार्टअप में कमु कनि थियूं, जॉब्स मुख़्तलिफ़ शोबनि में, को बि अहिड़ो शोबो दुनिया जो न आहे जिथे औरत न हुजे। बदकिस्मती सां असांजी सीता रोड जूं नियाणियूं 1994 खां 2020 आहे कंहिं बि अहम शोबे में न पहुतियूं आहिनि, सवाइ आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं। उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु इहो ई आहे त सीता रोड लोअर मिडिल क्लास जो शहर आहे। मैट्रिक खां बाद में हिते फस्ट ईयर इंटर जो कॾहिं बि सब्जेक्ट स्पेशलिस्ट मुक़ररु न थियो आहे। मां वसवारनि खे इहा ई इल्तिजा कयां थो, सईद गनी खे, चेयरमैन बिलावल साहब खे, CM सिंध खे, त ख़ुदारा असांजी नियाणियुनि लाइ सब्जेक्ट स्पेशलिस्ट ॾियो। इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त स्कूल में उस्तादनि जी खोट पूरी करे समूरी बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि, त जीअं शागिर्द इल्म जी उञ बुझाए सघनि।